सरदार के कंहिं कन में फूक ॾिनी। आहे को शरारती जो कि शरारत करे वियो आहे। मूंखे त लॻे थो इहो शख़्स आहे त पांजनि मां जेको मुंहिंजी मंग खे थो तके। ह तुंहिंजी मंग वरी किथां आई आहे त तूं बि अजीब माण्हू। पर यार मूं त चाहियो आहे न हुनखे त मां हुन सां शादी कयां। हुनखे वरी हाणे यादि आयो आहे, छॾ कमदारी छॾ कमदारी। पर मां जो कमदारी छॾियां त वञा काॾे? मां बि न छॾियां सोच रेखी। अहिड़ो त सबक़ु पढ़ाईंदोमांसि, सफ़ा इनकार कंदुसि। मतां बि भव खां हाकर विझे रंधिणे में रोलो। मां या मुंहुं सरदार कंदो मिठी सोचरे सां। असलो वन धक कयांसि वन धक पोइ ॼाणे मोला। मुराद है कमदार त कुटियो पियो आहे। लॻे थो त ॾेई सुवारस ॾढो मूंसां धोखो। ओड़े धकता आया आहिनि मूंखे। असां ॿियो को हिते आहे? हा कमदार, वारसी ऐं यूसुफ सुमारियो थी। वाह रे कमदार, कहिड़ी ॻाल्हि कई थी? असां तुंहिंजा साथी तोसां विढ़ंदासीं। हा कमदार साईं, मूं पंहिंजे गुनाहगार अखियुनि सां ॾिठो आहे त हिननि ॿिन्हिनि गॾिजी तोखे ॾंडा आया आहिनि। दिमाग़ ख़राब थी जा वारस। मां पाण शायदि ॾिठुसि। हे ॾिसो त तव्हां कमदार खे ॾंडा आया आहिनि। कोर्ट में बि शायदि ॾिठुसि, थाणे ते बि ऐं सरदार जे अॻियां बि। त पोइ मोह पियो हूंदे मुफ़्त में। अड़े हल वारस जा वारस खोड़, हे तो ॾंडा हाणे मूंखे। कमदार वारस वेह जा वञे। अरे यार वारस वारो कर, मुंहिंजी वारसी कर यार। मुंहिंजो मथो थो फिरे। अरे वारस मूंखे यार शादी बि करणी आहे। वारो कर, बचाए मूंखे यार। हा जल्दी कर। उथ। हा तूं परेशान न थी। उथ हे निभागा तोखे कोन वठी हलंदा। उथ कमदार साईं, हल त थी न वञे वन धक। हल जल्दी कर हल। वारस जल्दी मूंखे अस्पताल पहुचा। हाओ बाबा। अरे हाओ। तव्हांखे त अहिड़ो वन धक कंदुसि त यादि रखंदुसि। ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।